ओम शांति। अटेरी मिले तारीख़ है 12/3/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार ये पढ़ाई सोर्स ऑफ इनकम आहे। इन सां तव्हां मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो। 21 जन्मनि जे लाइ सची कमाई थी वेंदी आहे असांजी। प्रश्न आहे, बाबा जो मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, उहा धारणा कॾहिं थींदी आहे? उत्तर आहे, जॾहिं बुद्धि ते में परमत ऐं मनमत जो प्रभाव न थिए। असांजी बुद्धि ते परमत ऐं मनमत जो प्रभाव न थिए। जो ॿार ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि ते हलंदा आहिनि, उन्हनि जी बुद्धि में धारणा न थी सघंदी आहे। सवाइ ज्ञान जे ॿियो कोई कुझु ॿुधाए त उहा जीअं तव्हांजो दुश्मन आहे। कूड़ी ॻाल्हियूं ॿुधाइण वारो ॾाढा आहिनि, हिन करे हियर नो इवल सी नो इवल। मनुष्य खां देवता ठहिण लाइ हिकु बाप जी श्रीमत ते हलणो। गीता असांजा तीर्थ न्यारा आहिनि। ओम शांति। हिन गीत में जीअं कि पंहिंजी महिमा कंदा आहिनि, पंहिंजी महिमा वास्तव में कपी न आहे। इहे त सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां भारतवासी ॾाढा समझदार हुयो, हाणे बेसम्झ थी विया आहियो। हाणे प्रश्न उठंदो आहे, समझदार केरु? इहे त किथे बि लिखियलु उहा न आहे, है न? इहे जो बाबा संगी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, इहे त किथे बि लिखियलु न आहे। तव्हां गुप्त आहियो न। केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। हिकु त बाबा चईंदा आहिनि, मुंहिंजे द्वारा ई ॿार मूंखे ॼाणे सघंदा आहिनि, पोइ मुंहिंजे द्वारा सभु कुझु ॼाणे वठंदा आहिनि। सृष्टि जे आदि मध्य अंत जो खेल आहे, उन्हनि खे सम्झी वठंदा आहिनि, ॿियो कोई बि न ॼाणंदा आहिनि। ऐं हिकु मुख्य भूल कई आहे, जो निराकार परमपिता परमात्मा शिव जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। पहिरियों नंबर शास्त्र की श्रीमद भगवत गीता चइबो आहे, उहो ई रॉन्ग थी वई आहे। हिन करे पहिरियों त सिद्ध करिणो आहे कि भॻवानु हिकु आहे। पोइ पुछिणो आहे गीता जो भॻवानु केरु? भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म आहे। अगरि नयो धर्म चऊं त ब्राह्मण धर्म ई चईंदासीं न। पहिरियों चोटी आहे ब्राह्मणनि जी, पोइ देवताउनि जी। उच ब्राह्मण धर्म त ब्रह्मा द्वारा परमपिता परमात्मा रचंदा आहिनि। उहो ब्राह्मण पोइ देवता ठाहींदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे, भॻवानु सभिनि जो बाप आहे, नई दुनिया जो रचयिता आहे न। ज़रूरु नई दुनिया ई रचंदा न। नई दुनिया में नयो भारत हूंदो आहे। जनम बि भारत में वठंदा आहिनि। भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि ब्रह्मा द्वारा। तव्हांखे पंहिंजो ठाहे करे पोइ पढ़ाईंदा आहिनि मनुष्य खां देवता ठाहिण लाइ। पहिरियों त शूद्र वर्ण जा हुया, पोइ आया ब्राह्मण वर्ण में, पोइ देवता वर्ण में। पुठियां वृद्धि थींदी वेंदी। हिकु धर्म सां अनेक धर्म थी वेंदा आहिनि। टालियूं बि सभु धर्मनि जी ठही वेंदियूं आहिनि न। हर हिकु धर्म सां निकिरंदियूं आहिनि। हर हिकु धर्म सां निकिरंदियूं आहिनि टालियूं। 3 टू बि हूंदियूं आहिनि। इहे मुख्य आहे न। हर हिकु सां पंहिंजी शाखायूं निकिरंदियूं आहिनि। मुख्य आहे फाउंडेशन, पोइ 3 टू बि आहिनि मुख्य। थुर आहे आदि सनातन देवी देवता धर्म जो, है न। त बाबा चवनि था कि हिकु धर्म सां अनेक धर्म, त ब्राह्मण धर्म सां केॾा सारा धर्म निकिता आहिनि। टालियूं बि सभु धर्मनि जी ठहींदियूं आहिनि। हर हिकु धर्म सां निकिरंदियूं आहिनि। 3 टू बि हूंदियूं आहिनि। इहे मुख्य आहे। हर हिकु पंहिंजी शाखायूं निकिरंदी वेंदियूं आहिनि। हर हिकु सां मुख्य आहे फाउंडेशन, पोइ 3 टू बि मुख्य आहिनि। थुर आहे आदि सनातन देवी देवता धर्म जो हाणे सभु राजयोग सिखनि था। थुर दिलवाड़ा मंदिर ॾाढो सुठो ठहियलु आहे। उन में सॼी सम्झानी आहे। ॿार हिते वेठा आहिनि। कल्प पहिरियों बि तव्हां राजयोग जी तपस्या कई हुई।
जी क्राइस्ट जो यादगार क्रिश्चन देश में वैसे तव्हां ॿारनि जो हिते तपस्या कई ये तव्हांजो यादगार आहे ॾाढो सहज परंतु कोई बि ॼाणंदा न आहिनि सन्यासी माण्हू त चई ॾींदा आहिनि हीअ सभु कल्पना आहे जीअं जो कल्पना कई उन्हनि तव्हांजे लाइ बि चई छॾींदा आहिनि आदि ये चित्र आदि सब कल्पना सां ठाता अथनि जेसि ताईं बाप खे ॼाणनि कल्पना ई सम्झंदा नॉलेजफुल त हिकु बाबा ई आहे न त मुख्य आहे बाप जो परिचय ॾियणु उहा बाबति स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि कल्प पहिरियों बि ॾिनो हुयो पोइ 84 जन्म वठणा आहिनि भारतवासियुनि जा ई 84 जन्म हूंदा आहिनि पोइ संगम युग ते बाबा अची करे राजधानी जी स्थापना कंदा आहिनि तव्हां ॿारनि बाप द्वारा सम्झो न जॾहिं सुठी रीति सम्झो बुद्धि में वेहे तॾहिं ख़ुशी जो पारो छो ये पढ़ाई वॾी सोर्स ऑफ इनकम आहे पढ़ाई सां ई मनुष्य बैरिस्टर आदि ठहींदो आहे लेकिन ये पढ़ाई मनुष्य खां देवता ठहिण जी आहे इन पढ़ाई सां प्राप्ति केॾी भारी आहे है न हिन जहिड़ी प्राप्ति कोई कराए न सघंदो ग्रंथ में ॻायल आहे न मनुष्य खां देवता कीअं करतन लागे वार परंतु मनुष्य जी बुद्धि हलंदी न आहे ज़रूरु उहा देवी देवता धर्म प्रायलोक थी वियो आहे न तॾहिं त लिखंदा आहिनि न मनुष्य खां देवता ठहिण में सेकेंड लॻंदो आहे देवता ऐं सत्युग में हुयो ज़रूरु उन्हनि खे ज़रूरु भॻवानु संगम ते रचियो हूंदो न कीअं रचियो इहे न ॼाणंदा आहिनि गुरु नानक बि परमात्मा जी महिमा ॻाई उन्हनि जहिड़ी महिमा कोई न ॻाए सघंदा आहिनि इन करे ग्रंथ खे भारत में ई पढ़ंदा आहिनि गुरु नानक जो कलयुग में अवतार थींदो आहे उहा धर्म स्थापक आहे न राजा ई त उन्हनि जी पुठियां ठहींदी आहे बाबा त इहे देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि वास्तव में नई दुनिया ब्राह्मणनि जी ई चईंदासीं चोटी बि ब्राह्मणनि जी आहे परंतु राजधानी देवी देवताउनि सां शुरू थींदी आहे तव्हां ब्राह्मण रचिया आहे तव्हांजी राजधानी न आहे हिते त असां बाबा मम्मा शिव दादा ऐं सभु भाउ भेण तव्हां पंहिंजी राजधानी स्थापना कंदा तव्हांजी स्थापना सत्युग में हूंदी ॾाढी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि पहिरियों पंहिंजे खे मालूम हुजिणो खपे जो पंहिंजे द्वारा ॿियनि खे मालूम थींदो आहे तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो ब्रह्मा खे बि हाणे बाबा द्वारा मालूम पवंदो आहे हिकु त ॿुधायो त बाप खे बि ॿुधाइणो हूंदो आहे न हिक खे ॿुधायो त ॿारनि खे बि ॿुधाइणो हूंदो आहे उन्हनि जे तन द्वारा तव्हां ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि इहे अनुभव जी ॻाल्हियूं आहिनि शास्त्रनि सां त कोई कुझु सम्झी न सघे बाप चईंदा आहिनि सिधे कल्प में मां हिकु ई बार मां हीअं ई अची करे सम्झाईंदो आहियां ॿियो अनेक धर्मनि जो विनाश हिकु धर्म जी स्थापना कराईंदो आहियां शिव बाबा ये 5000 वर्ष जो खेल आहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां 84 जन्म वरिता विष्णु जी नाभि सां ब्रह्मा लिखाईंदा आहिनि ब्रह्मा ऐं विष्णु इहे कंहिंजा ॿार ॿई ॿार ठहिया शिव बाबा जा उहा रचयिता आहे उहा रचना आहे हिन ॻाल्हियुनि खे त कोई सम्झी न सघे बिल्कुलु नई ॻाल्हि आहे न बाबा बि चईंदा आहिनि इहे नई ॻाल्हियूं आहिनि कोई शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं थी न सघंदियूं आहिनि ज्ञान जो सागर बाप आहे उहो ई गीता जो भॻवानु आहे भक्ति मार्ग में शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि भक्ति मार्ग में शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि सत्युग त्रेता में न मल्हाईंदा त ज़रूरु संगम ते ईंदा हूंदा इहे ॻाल्हियूं त सम्झी वेंदा आहियो ॿियो सम्झाईंदा रहंदा आहियो जो सम्झाइण वारा बाप जी महिमा आहे उहा ॿारनि जी हुजणी खपे
त जो बाबा जी महिमा आहे उहो ॿारनि जी महिमा हुजणी खपे। मतिलबु ॿारनि खे बि एतिरो लाइक़ु ठहिणो आहे। तव्हांखे बि मास्टर ज्ञान जो सागर ठहिणो आहे, प्रेम जो सागर, सुख जो सागर हिते ई ठहिणो आहे। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। ॾाढो मिठो ठहिणो आहे। तव्हांजो कड़वा हिकदमि जहिड़ा ज़हर मिसल हुयो त तव्हां वाइसलेस ब्रह्मन ठहिया आहियो, ईश्वर जी संतान ठहिया आहियो, विश्व सां वाइसलेस देवता ठहिया आहियो। अधु कलाक तव्हां पतित ठहींदे हाणे बिल्कुलु जर्जरीभूत अवस्था खे प्राप्त थिया आहियो। सड़े हुए कपिड़े खे सटको लॻाइण सां फिटी करे चीर चीर थी वेंदो आहे। हिते बि ज्ञान जा सटका लॻायो त पुर्जा थी वेंदा। हीउ कपिड़ो अहिड़ो मेलो हूंदो आहे जो साफ़ु करण में ॾाढो टाइम लॻी वेंदो आहे। पोइ हुते बि हल्को पद पाए वठंदा आहिनि। बाबा त धोबी आहिनि न, बाबा खे त पतो लॻी वेंदो आहे न कीअं आत्मा खे कीअं साफ़ु करिणो पवंदो आहे। उन अनुसार बाबा पद बि बताए सघंदा आहिनि। तव्हां बि साथ में मददगार आहियो न, धोबी में बि नंबरवार हूंदा आहिनि। सोचो असां बि हाणे आत्मा आहियूं, प्रकृति खे साफ़ु करण जे लाइ बाबा सां गॾु धोबी ठहिया आहियूं। हिते बि नंबरवार आहे। धोबी सुठा कपिड़ा साफ़ु न करे त चईंदा इहे त जीअं हज़ाम आहे। अॼुकल्ह कपिड़ा साफ़ु धुलाइण सिखिया आहिनि। अॻियां गांवणे में त ॾाढा मेरा कपिड़ा धुलाई थींदा हुया। इहे हुनर बि ॿाहिरां वारनि सां आयो आहे। ॿाहिरां वारा कुझु इज़त ॾींदा आहिनि, पैसा आदि जी मदद कंदा आहिनि, ॼाणंदा आहिनि। इहे ॾाढी वॾी बिरादरी वारा आहिनि। हाणे हेठि किरिया आहिनि, किरण वारनि ते तरस पवंदो आहे न। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे केतिरो धनवान ठातो हुयो, माया तव्हांजी छा हालति करे छॾी अथई। तव्हां हाणे सम्झंदा आहियो असां विजयमाला जा हुयासीं, पोइ 84 जन्म वठी करे हाणे ठहिया आहियूं। वंडर आहे न, तव्हां सम्झाए सघंदा आहियो। तव्हां भारतवासी जो स्वर्गवासी हुयो, भारत ई स्वर्ग हुयो, पोइ हेठि किरंदे किरंदे नर्क ठहियो। हाणे बाबा चईंदा आहिनि की ॿार पवित्र ठहो, स्वर्गवासी ठहो, मन मना भव। शिव भॻवान वात्सल्य मामिका यादि करो। यादि जी यात्रा सां तव्हांजा सभु पाप नष्ट थी वेंदा। शास्त्रनि में लिखियलु आहे श्री कृष्ण भॼाई पटरानी ठाहिण लाइ। तव्हां सभु पढ़ो था न, पटरानी ठहो था न, परंतु इन ॻाल्हियुनि खे कोई सम्झी न सघंदो आहे। हाणे बाबा अची करे ॿारनि खे सम्झायो अथई न। बाबा चवंदा आहिनि मां कल्प तव्हांखे सम्झाइणु ईंदो आहे। जो पहिरियों भॻवानु हिकु ई आहे। इहो सिद्ध करे ॿुधायो गीता जो भॻवानु केरु, राजयोग कंहिं सेखारियो। भॻवान ई ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि न। विनाश द्वारा पोइ पालना बि कराईंदा आहिनि। शिव बाबा वैसे तो चईंदा आहिनि कि तपस्या करो, मां इहो ई कमु करणु आयो आहियां, मुंहिंजो त कमु आहे पदत खे पावन ठाहिण जो। लेकिन बाबा स्थापना बि त कराईंदा आहिनि, एॾी सुंदर दुनिया ठाहींदा आहिनि त बाबा की यथार्थ रीति मतलब उन्हनि में केॾो कुझु हूंदो। त बाबा चवनि था कि ये सिद्ध करे ॿुधायो, ये जो ब्राह्मण आहिनि उहे ई देवता ठहींदा। ये ॻाल्हियूं बि सम्झ में उन्हनि खे ईंदी जी कल्प पहिरियों सम्झो, सेकेंड बाय सेकेंड जो थियो हिन समय ताईं सम्झदा। ड्रामा में तव्हांखे ॾाढो पुरुषार्थ करिणो आहे, इहा त ॿार सम्झंदा आहिनि। हाणे असांजी उहा अवस्था न आहे, टाइम लॻंदो। कर्मातीत अवस्था थी वञे त पोइ सभु नंबर 1 पास थी वञनि, पोइ त लड़ाई बि लॻी वेंदी, आपस में किटकिट हलंदी रहंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो जाते ताते ॾिसो लड़ण जी तयारी करनि था, सभु तरफ़ तयारी करनि था। तव्हां जो कुझु दिव्य दृष्टि सां ॾिठो आहे उहो इन अखियुनि सां ॾिसणो असांखे। विनाश जो साक्षात्कार कयो, पोइ वैसे अखियूं बि ॾिसंदियूं। स्थापना जो बि साक्षात्कार कयो, पोइ प्रैक्टिकल में राजाई बि ॾिसंदव। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। इहे त तव्हांजो पुराणो तन आहे न, योग सां आत्मा पवित्र थी वेंदी,
पोइ इहो पुराणो शरीर बि छॾिणो पवंदो, है न। 84 जन्मनि जो चकर पूरो थींदो त ज़रूरु सभिनि खे नयो शरीर मिलंदा न। ये बि सम्झण जी ॾाढी सहज ॻाल्हियूं आहिनि, सम्झाए बि सघंदा आहियो। कलयुग खां पोइ सतयुग ज़रूरु ईंदो, अनेक धर्मनि जो विनाश ज़रूरु थींदो, पोइ आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना अर्थ बाबा खे अचिणो पवंदो। हाणे तव्हां ब्रह्मण ठहिया आहियो, देवता ठहिण जे लाइ कोई थी न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा जे ठहिया। शिव बाबा असांखे वरसो था ॾियनि। शिव जयंती माना ई भारत जो वरसो मिलियो, माना ई शिव बाबा आया अची करे छा कनि, इस्लामी बौद्धी अची करे त पंहिंजो धर्म स्थापना कंदा आहिनि। बाबा अची करे छा कनि, ज़रूरु स्वर्ग जी स्थापना कई न। कीअं स्थापना कई, कीअं स्थापना थींदी आहे सो त तव्हां ॼाणंदा ई आहियो न। उहो सतयुग में इहे सभु भुलिजी वेंदो। इहे बि सम्झंदा आहियो 21 जन्मनि जो वरसो हाणे असां वठूं था। इहे बि सम्झंदा आहियो 21 जन्मनि जो वरसो हाणे असां वठूं था। इहे ड्रामा में नूंदा भल हुते सम्झंदा, इहे बाब आहिनि, इहे ॿार आहिनि, ॿारनि खे वरसो मिलंदो आहे, लेकिन प्रालब्ध हाणे जी आहे, है न। हिते बि भले तव्हां सोचो अज्ञान काल में बि केतिरो बि माउ पीउ चए असां ॿारनि खे कमाए करे खारायूं था, लेकिन उन्हनि जो भाग्य आहे, है न। सतयुग त्रेता जो वरसो असांखे हाणे बाबा द्वारा मिलंदो, भले हुते हूंदो कि हिन जे पीउ हिननि खे ॾिनी अथई। चाहे द्वापर कलयुग में बि अगरि हर हिकु पंहिंजे भाग्य जो ई खाईंदो आहे, कोई कंहिंखे ॾींदो न आहे, है न। बसि उते शिव बाबा जो ॾिनल आहे, हिते पंहिंजे कर्मनि अनुसार खाऊं पीऊं था। त बाबा चवनि था सची कमाई करे 21 जन्मनि जे लाइ तव्हां वरसो वठो था। 84 जन्म त वठिणा ई आहिनि। सतो प्रधान सां पोइ सतो रजो तमो में ईंदो। इहा सुठी रीति यादि करण सां ख़ुशी में रहंदो। सम्झाइण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। हाणे सम्झी वञो त हुननि खे जो सम्झी वेंदो आहे त हुननि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जो ॿार सुठी रीति सम्झंदा आहिनि उहो पोइ ॾाढनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि, है न। जो सुठी रीति सम्झंदा आहिनि न त पोइ उहो ॾाढनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि, कांटनि खे फूल ठाहींदा रहंदा आहिनि। इहे बेहद जी पढ़ाई आहे। वरसो बि बेहद जो ई मिलंदो आहे न, बेहद जे बाबा खां। पोइ हिन में त्याग बि बेहद जो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे सॼी दुनिया जो त्यागपन, बुद्धि सां भुलिजणु, मतिलबु ममत्व न हुजणु खपे। छो जो तव्हां ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया त ख़त्म थियणी, हाणे नई दुनिया में वञिणो, इन करे बेहद जो सन्यास कराईंदा आहिनि। सन्यासियुनि जो हद जो सन्यास ऐं उन्हनि जो आहे हठ योग। इन में हठ जी ॻाल्हि न रहंदी आहे, इहे त पढ़ाई आहे न, है न। पाठशाला में पढ़णो, मनुष्य खां देवता ठहिण जे लाइ पाठशाला में पढ़ाई पढ़णी पवंदी आहे। त हाणे बाबा असांखे पढ़ाई था पढ़ाइनि। पढ़ाई पढ़ी करे छा कंदासीं, डॉक्टर इंजीनियर न ठहींदासीं, देवता ठहींदासीं। शिव भॻवान वाच कृष्ण त थी न सघे। उन्हनि खे हेवनली गॉड फादर न चईंदासीं, हेवनली प्रिंस चईंदासीं त केतिरी मिठी मिठी ॻाल्हियूं सम्झण ऐं धारणा करण जी आहिनि। दैवी लक्षण बि खपनि। कॾहिं बि कंहिं तव्हांखे कुझु बि अची चए ॻाल्हियुनि में उन्हनि जे न लॻणो।
व्यास जी लिखी हुई ॻाल्हियुनि ते लॻंदे लॻंदे बुरी गति थी वई न, सवाइ ज्ञान जे ॿियो कुझु ॿुधाईंदा आहिनि त सम्झो कि असांजो दुश्मन आहे। चाहे कोई बि आहे, अॼु पति आहे, पत्नी खे चए थो तूं गीता पढ़, ईअं कर ॾिस, त हूंदो आहे भई पत्नी त पंहिंजे पति खे पहिरियों ई मञंदी आहे, त उहो बि असांखे ॾिसणो आहे। भले देह एतिरो असांखे उन्हनि आत्मिक स्वरूप में ॾिसणो आहे, मतिलबु हुन खां वॾो मुंहिंजो पति आहिनि। पति मूंखे ज्ञान ॾिए थो त मां हुन जी ॿुधां या हिन जी ॿुधां, उहो त इंसानु आहे। उहो बि हिन जन्म में तव्हांजो पति हुजे, अलाए पिछले जन्म में हूंदो, लेकिन शिव पति त असांखे हमेशह ई तव्हां सां गॾु रहंदा, हमेशह ई तव्हांजा आहिनि। कोई हिन समय त कोई कुझु बि चए न चए, असां त प्रैक्टिकल में करूं था। असां गीता पढ़ंदा ॿुधंदा न आहियूं, असांजो प्रैक्टिकल जीवन आहे। गीता में लिखियलु आहे काम मां शत्रु, असां काम विकार छॾियो, सिंपल ॻाल्हि। दुर्गति में लाइन आहिनि, कॾहिं बि परमत ते न लॻणो आहे, मनमत परमत ते हलियो त मरियो। बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि, कूड़ी ॻाल्हियूं ॻाल्हाइण वारा त ॾाढा आहिनि, तव्हांखे त बाप सां ई ॿुधणो। असां सभु कुझु प्रैक्टिकल था करूं, हियर नो इवल सी नो इवल। बाप दादा आया आहिनि ताकी मनुष्य खां देवता ठाहिण जी, त हुननि जी श्रीमत ते हलणो खपे न। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिते बाप समान सुख जो सागर, प्रेम जो सागर ठहिणो आहे। सर्व गुण धारण करणा आहिनि, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि ते विश्वास न करिणो आहे, परमत ते न हलणो आहे। हियर नो इवल सी नो इवल। वरदाना, मापन जे बोझ खे समाप्त करे प्रत्यक्ष फल जो अनुभव करण वारा बालक सो मालिक ठहो। जॾहिं कहिड़े बि प्रकार जो मापन ईंदो आहे त बोझ सिर ते अची वेंदो आहे, लेकिन जॾहिं बाप ऑफर करनि था कि सभु बोझ मूंखे ॾियो, त तव्हां हेठि त तव्हां नचो उड़ो। पोइ इहे क्वेश्चन छो कि सर्विस कीअं थींदी, भाषण कीअं कंदासीं। तव्हां सिर्फ़ु निमित सम्झी करे कनेक्शन पावर हाउस सां जोड़े करे वेही रहो, दिलि शिकस्त न ठहो, त बाप दादा सभु कुझु स्वतः कराए छॾंदा। बालक सो मालिक सम्झी करे श्रेष्ठ स्थिति ते स्थित रहो त प्रत्यक्ष फल जी अनुभूति थींदी रहंदी। स्लोगन आहे, ज्ञान दान सां गॾु गॾु गुण दान करो त सफलता मिलंदी रहंदी। ज्ञान दान सां गॾु गुणनि जो बि दान करो त सफलता मिलंदी रहंदी। अव्यक्त इशारो आहे, कहिड़ी बि कड़ी परिस्थिति हुजे, लेकिन खेल सम्झण सां कड़ी समस्या बि हल्की थी वेंदी आहे। कई ॿारनि में हिमत आहे, इन करे कोई बि ॻाल्हि थींदी आहे त चवंदा आहिनि हा कंदासीं, सोचंदासीं। हिमत त आहे, लेकिन फेथ न आहे। फेथफुल जा बोल हीअं न थींदा आहिनि। फेथफुल मतिलबु हर सिचुएशन में मन वचन कर्म, हर ॻाल्हि में निश्चय बुद्धि। अगरि बाबा में फेथ हूंदो, जीअं मथे बाबा चई न कि ख़ुदि खे निमित सम्झी करे वेही रहो, त तव्हां बि ख़ुदि खे निमित सम्झी करे हर कमु बाबा ते विश्वास रखी सुबुह खां राति ताईं बाबा जी दिनचर्या, बाबा जो ॿुधाई ताईं उहो हलंदा हलो, बाबा आपे ई तव्हांखे सभु कुझु कराईंदा। पपेट थी वञो। फेथफुल जो अर्थ ई आहे मन वचन कर्म, हर ॻाल्हि में निश्चय बुद्धि। उन्हनि जे मुख सां कॾहिं बि हिमतहीन ठाहिण वारा शब्द न निकिरंदा कि कीअं कंदासीं, कीअं थींदो, करे सघंदासीं न करे सघंदासीं, अलाए बारिश पइजी वई, अलाए एॾी गर्मी थी थिए, अलाए हीअं थो थिए, अलाए शरीर में हीअं थी वियो, अलाए थींदो या न थींदो, कीअं थींदो, सभु ख़तमु।
त कहिड़ी बि परिस्थिति हुजे सभु बाबा खे सभु ॿुधाए करे ऐं बाबा ते विश्वास रखी हलंदा हलो, पंहिंजो कर्म कंदा हलो त विजय अवश्य थींदी। हिम्मत आहे, हिम्मत सां गॾु फेथ बि खपे, हिम्मत सां गॾु फेथ बि खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,